अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नाम है ताजा पांच यूट्यूबर दीवाना हूँ दीवाना यार का हूँ मैं दीवाना। आऊं खणिया ताला एक जबरदस्त वीडियो त अज गलाइंदा तो पाण शहर जी बाराड़ी शादी में केतरो बड़ो फर्क होंदो आहे। तो वीडियो स्टार्ट करने का पहिरीं जंहिं हम दोस्त असां चैनल सब्सक्राइब न कयो, सब्सक्राइब करे, लाइक करे, कमेंट करे, शेयर करे त हलूंदा। त बाराणी में भत करण खां पहिरीं तव्हां चार दिमाग़, पंज दिलियूं ऐं 10 माइदा हुजण लाज़मी आहिनि। इन खां सवाइ तव्हांजो भत थी नथो सघे। उन खां पोइ तव्हांजे ॻोठे चङे मुड़ुस खे वठी जंहिं माण्हू खे तव्हां गाह जी भरी था जवाबु ॾिनो, उनखे परचाइणो पवंदो, छो त उहो गाह जी भरी वारो तव्हां एॾा वॾा नखरा कंदो ॼण तव्हांजो अॻु में हुन सां खून थियल हुजे। इन खां बि वॾो मसइलो हिकिड़ो इहो आहे जो तव्हांजे घर में भत स्टार्ट थियण खां पहिरीं तव्हांजे घर में USB, MP3, इको साउंड वग़ैरह कुझु न कुझु लाज़मी हुजणु खपे, न त इन खां सवाइ तव्हांजो मायूं भत घर में करण ई न ॾींदी। ऐं जे घोट जो ॾींहुं शादी ॿधिजी वियो त पोइ छोकिरा वरी घोट सां फ्री थियण लॻंदा आहिनि। मतिलबु छोकिरो कंहिंखां घोट कंहिंखां सोपारी घुरी वठे त उहे छोकिरा हुनखे 10 सुपर ॾेई छॾींदा आहिनि ऐं उहे छोकिरा हुन सां सिर्फ़ु एतिरी लालच रखंदा आहिनि हिन सां गॾु वञी करे असां सेज ते वेहूं ऐं सेज ते वेही कान का शोरी मतिलबु पटाए विझूं। ऐं हाणे अची वियो किचन जो वारो ऐं दंद चरण लजा दंद भले में जे किले ठोकण जड़ा ऐं गीचर में जॾहिं तव्हांजे घर में ॿार अची ध्यानु कनि त उन्हनि ते बि तव्हांखे चुप ई करिणो पवंदो, छो त ॿारनि खे कुझु चवण खां पहिरीं एतिरो लाज़मी सोचिजो त इहो भत तव्हांजो ख़राबु थी सघे थो। ऐं भत स्टार्ट करण महिल तव्हां एतिरा छोकिरा मौजूदु थी वेंदा तव्हां चवंदो त असांजो भत मज़ेदार थी वेंदो, पर यकीन कयो उहे छोकिरा सिर्फ़ु परायूं मायूं ॾिसण करे ईंदा आहिनि। ऐं उहे भत जंहिं महिल तव्हांजो ख़तमु थींदो आहे त उन मां तव्हांखे हिकिड़ो बि न लभंदो आहे। हू छामियाना रलियूं हंथ विहाणा ईअं विया खणंदा आहिनि ॼण तव्हांजे पंहिंजे घर जा भाती हुजनि, पर भत ख़तमु थियण खां पोइ उहे शख़्स ईअं परे थी वेंदा आहिनि ॼण तव्हां हुननि जा वेरी दुश्मन हुजो। ऐं हू इहो ई सोचे करे कमु कंदा आहिनि मन खां छोरी ठही पए, पर यकीन कयो पंहिंजो पाण ज़लील कंदा आहिनि, ॿियनि खे बि ज़लील कंदा आहिनि ऐं उहे सदाईं ज़लील ई रहंदा आहिनि। ईअं त करे घर में वञण वारा माण्हू यकीन कयो सदाईं धुकनि थबनि में हूंदा आहिनि। इहा सोच रखण वारो माण्हू मुंहिंजी नज़र में तमामु घटिया क़िस्म जो माण्हू आहे। अगरि तव्हांखे कंहिं भत में कमु करिणो आहे त पंहिंजे दिलि सां कमु करायो वञी, पर बिना कंहिं लालच जे वञी करे ऐं उहो कमु कयो। अगरि जे तव्हांखे एतिरो ई शौक़ु आहे कमु करण जो त कयो। ऐं बल्कि जेके इहे माण्हू जेके ईअं करण लाइ वेंदा आहिनि त उन्हनि खे मुंहिंजे तरफ़ां सिर्फ़ु हिकिड़ी लानत ई खोड़ आहे, पंहिंजे बूथ में जेके मरड़े करे हणनि ऐं बसि लानत ई आहे। यकीन कयो तव्हांखे उन माण्हू खे बि इज़त ॾियणी पवंदी जेके घर में पेर जे इशारे सां मानी मिलंदी। ऐं असुर जंग तॾहिं शुरू थींदी आहे जॾहिं तव्हांजे घर में मानी स्टार्ट थींदी आहे। यकीन कयो उहे महिमान तव्हांजा बुख ते ई वेठा हूंदा आहिनि, पर मायूं पंहिंजे घरनि में पंहिंजी फ्रिजूं भरण में पूरी हूंदी। ऐं ख़ुदा न ख़ास्ता को तव्हांजो सुठो महिमान अगरि मानी में रहिजी बि वञे त उनखे बावजूद बि तव्हांखे 3 क़ुरान खणी चवंदियूं त इन्हनि त मानी खाधी हुई मञीदियूं न त असां छा कयूं। ऐं यकीन कयो तव्हां भले किरोड़े ख़र्च करे छॾियो, पर तव्हांजो घर में मानी बोर्ड ऐं सभु कुझु फेल ई थियणो आहे, छो त तव्हांजे फेल थियण जे पोयां सिर्फ़ु माइंड जो ई हथु हूंदो। त हाणे ॻाल्हि कंदा ॿाहिरि जे सिस्टम जी। ऐं ॿाहिरि निकिरण खां पोइ तव्हांखे सिर्फ़ु ई सिर्फ़ु उहे देगड़नारा माण्हू मिलंदा जेके चवंदा त बाबा मोकिलियो भत ॾे, बाबा मोकिलियो त बोर्ड ॾे, बाबा मोकिलियो त भत मानी ॾे। ऐं असांजी लेबर बि हले, असांजो देरो बि लॻे, असांजो रुंबो बि हले, असांजो पाणी वारो, असांजा हमरा आया कोन्हे, असांजा मायूं अस्पताल में आहिनि। ऐं उन खां बि वरी ॾुख जी ॻाल्हि उहा हूंदी आहे जंहिं माण्हुनि खे तव्हां दावत न ॾींदा आहियो, उहे तव्हांजे भत में अची करे बोर्ड मानियूं विञाईंदा आहिनि ऐं मतिलबु खाईंदा आहिनि। उन्हनि जा ॿार जेके हूंदा आहिनि त 10-15 जे तादाद में वठी करे ईंदा आहिनि ऐं पोइ तव्हांजी दिलि उन में एतिरो ई चवंदी आहे त बसि त यार बाराणी में भत करण खां पहिरीं तव्हां वटि मतिलबु त मूं चयो त 3 दिलियूं अलाए घणियूं दिलियूं हुजनि, पर एतिरो हुजणु खपनि, छो त बाराणी में भत इंतिहाई हिकु मतिलबु कंहिं जंग जी सूरत तव्हां करे वेंदो आहे तंहिं टाइम ते जंहिं टाइम ते तव्हांजे ॻोठ जो को लूसी लपाड़ो माण्हू देगड़ी खणी देग जे मथां बीहे ऐं तव्हां हुनखे ॾिसी करे चओ त भाउ हिकिड़ो मिंट बेजा कर तोखे मानी बोर्ड ॾियूं था ऐं उहो पोयां तव्हांखे जवाबु ॾे त हूअं बि तव्हां पंहिंजे खे ॾियो पिया ऐं असांखे कोन ॾींदा, त उन टाइम ते दिलि सिर्फ़ु ई सिर्फ़ु। ऐं यकीन कयो भत जो धणी उन टाइम ते भत वारे ॾींहुं एतिरो त ज़लील ऐं एतिरो ख़्वार थींदो आहे जो दिलि चवंदी त बसि ख़ुदकशी करे छॾे। मतिलबु तव्हां कंहिं बि खां पुछी ॾिसो जंहिं बि पंहिंजे भत में अगरि ख़ुशी कई हूंदी त उहो त ख़ुशकिस्मती माण्हू हूंदो जंहिं पंहिंजे भत में ख़ुशी कई हूंदी, छो त यकीननि जेके मूं ॾिठा माण्हू त पंहिंजे भत में एतिरो त ॾुखिया ऐं एतिरो त ग़मगीन हूंदा आहिनि ॼण हिन जो ताज़ो कज़ियो थी हुजे। ऐं उन खां बि घणी बाहि उन टाइम ते ईंदी आहे जंहिं टाइम ते तव्हांजे महिमान को देरि सां राति जो अचे, मतिलबु अवर टाइम में अचे ऐं भत तव्हां ख़तमु थी चुको वञे। ऐं यकीन कयो उहो पंहिंजे पाण खे प्रोफेशनल छॾींदा आहिनि जेके भत में देरि सां ईंदा आहिनि, पर मां चवंदो आहियां त उहे भत में जेके देरि सां ईंदा आहिनि उहे ज़लील क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि, पाण ज़लील हूंदा आहिनि, उहे महिमाननि खे बि ज़लील कंदा आहिनि ऐं उन भत धणीअ खे बि ज़लील कंदा आहिनि। ऐं जेको ग़रीब पंहिंजे घर में बोड़ वठी वियो हूंदो उन खां उहो भत वापसि बोड़ करे घुराए धणी हुननि खे ॾींदो आहे। ऐं उहे माण्हू बि ज़लील हूंदा आहिनि जेके हिन जे भत मां गारियूं लठियूं तुॾा खणी भत खणी वेंदा आहिनि घर ऐं उहे वापसी करे ईंदा आहिनि। त वॾो मसइलो शुरू थींदो त जॾहिं राति थींदी त अहमद मुग़ल बि ॻायो आहे त राति थिए सूरज जाॻंदा, मतिलबु राति थींदी आहे त भत धणीअ लाइ सूरज जाॻी पवंदा आहिनि, मतिलबु हुनखे खटूं हंध विहाणा रलियूं सभु कुझु हथु करणो पवंदो आहे। ऐं जंहिं माण्हूअ खे हू हथु ॾियणु न पसंदि कंदो आहे अगरि उन जे दर ते वञे ही खट जा हंधु घुरंदो आहे त अॻियां जे न जो जवाबु मिले त यकीन कयो हुनजी दिलि मां बाहि निकिरंदी आहे।
ऐं उहे हंध जे करे मिली बि पिया घर खणी आयो ऐं उन हंधनि ते कंहिं माइन मीदी तिफे करे ऐं हणी छॾी या उन्हनि जी रली को विहाणो गुम थी वियो त उहो माण्हू 3 साल ताईं लानतूं ई खाईंदो रहंदो आहे मतिलबु जंहिं माई जी रली विञाई हूंदी उहा माई हुन सां एतिरी त नफ़रत कंदी आहे जेतिरी पाण नफ़रत शैतान सां बि न कंदा आहियूं मतिलबु शैतान सां पाण नफ़रत कंदा ई न आहियूं छो त पंहिंजो पग मट यार आहे पर हू माई एॾो त नफ़रत कंदी आहे ॼण हुनजो ज़िंदगी में बसि मक़सदु ई न नफ़रत करणो हुजे बाक़ी रही ॻाल्हि शहरी शादी त शहरी शादी तक़रीबन पार्टी टम टाइप थींदियूं आहिनि छो त कंहिं हाल में कंहिं बैंकेट में थी वेंदियूं आहिनि उहे मख़सूस महिमान ईंदा आहिनि जेके हुननि जा प्रोफेशनल महिमान हूंदा आहिनि उहे खाई वेंदा हली आहिनि ऐं एॾो वॾो को मसइलो न हूंदो आहे बल्कि सिंधी असांजा जेके माण्हू हूंदा आहिनि उहे दिलि खोले करे ॿाराणी में बत कंदा आहिनि छो त आवाम जेको ॿाराड़ी जो खाईंदो आहे यकीन कयो तव्हां मां केरु बि सदर हुजे त पोइ हुनखे मुंहुं न ॾेई सघंदो छो त ॿाराणी में बत करण लाइ एॾी वॾी दिलि खपंदी आहे त वरी बि मज़ो जेको आहे त असांजी ॿाराणी जे ई बतनि में आहे त जंहिं दोस्त खे असांजी वीडियो पसंदि आयो हुजे लाइक करे कमेंट करे शेयर कयो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा असांजे चैनल खे ऐं ॿियो हिकिड़ी ॻाल्हि नंढी कंदो आहे त असांजा वीडियो त केरु अपलोड पियो करे पंहिंजे चैनल ते उन भाॻियां एतिरो चवंदो त तव्हांजा 600 सब्सक्राइबर आहिनि अगरि जे तव्हां पंहिंजे चैनल जी ख़ैरियत घुरो पिया त हीअ असांजो वीडियो जेको आहे सो पंहिंजे चैनल ते न रखो असां कॉपीराइट बि ॾेई सघूं था ऐं मतिलबु त अञा तव्हांखे न बि वठां छो त तव्हां असांजो लोगो बि चोरी कयो आहे भाउ अगरि तव्हांखे एॾी लोगो ठाहिण जी शौक़ु आहे त तव्हां असांखे ॿुधायो असां तव्हांखे लोगो ठाहे ॾींदासूं बल्कि असांजो लोगो चोरी करे ऐं असांजा वीडिया टोटली चोरी करे रखणु इहो ग़लति ॻाल्हि आहे तूं सुधरी वञ मेंटल फकीर नौकरियूं विस्की मत ते रन ते तंहिंखे मिलनि थी ज़मींदारनि जूं चोरियूं लखनि जी चोरी हूंदी आहे वॾा करोड़नि जी चोरी नाहे हूंदी सियासत थींदी आहे पैसे सां जॾा ईमानदारी सिंध में नाहे हूंदी सिटऊं खोले थो हले या